Assalamualaikum. Maman Siti Mitwar Babala. Binda Karante Betobazi. Ida je Purmusrata Hushia je Mokete Binda Karante Chata Beti. Part number 40. निगाह शफ़क़त जी करियो सभई कम मिठूअ जा थियनि आसो में डू नेक मतलब मक़सद पुॼाए पूरा करे मौला मुंहिंजा ख़ुदाया यार ॾाढा ॾींहं लाटई छो भला आहे त ख़ैर तुंहिंजे अचण जो इक़रार बि आहे बावफ़ा आहे त ख़ैर यार वक्त आ वक्त आ कहिड़ो नाज़ अंदाज़ आ रमज़ आ मोहड़ो ॾेखारियो ॾे दिलदारियूं मालका आहे त ख़ैर यार वाइदा इक़रार पार प्यार मोहबत सां निभाए हमदम नठी सरे तो बिन तो सदा आहे त ख़ैर यार अच हाल अहवाल ओरियूं करार मिले रूह खे राहत मिले दिल ख़ुशि थिए दिल रुबा आहे त ख़ैर यार ॾाढियूं ॻाल्हियूं हीअं भरिया पिया आहिनि एॾो इंतज़ार कहिड़े सबब या ख़ुदा या आहे त ख़ैर यार ॾाढो नूं आहे कॾहिं ॾाओ दिलि सारे पई अचु घणी खन में ॻाल्हियूं करियूं सफ़ा आहे त ख़ैर यार जानी मन सुहिणा वरण जी करे अञा महिल आहे अचु महल ते हर ॻाल्हि ठहे थी वणे थी बेइंतिहा आहे त ख़ैर यार तुंहिंजो ख़्यालु आहे तुंहिंजो तसवर तुंहिंजी यादि आहे यार तूं तुर्त अचु मिठूअ जा मिठा आहे त ख़ैर यार अहिड़ी राति ऐं ॾींहुं लिखणु ॾे असांखे जो हले थो साए पासे सिखणु ॾे असां अल्लाह इन ई पढ़णु लिखणु साए पासे खां ॾाए पासे घड़ियाल हले थो साए पासे भुलणु ॾे असां अल्लाह इन ई करे तो हले हिक खां 16 मुसलसिल 32 कलाक ते घाटो वठसि 80 ते सलणु ॾे असां अल्लाह इन ई मुक़ररु महल ते सिटियल पंहिंजा कामाकारियूं करियूं मुंड मौसम ते जुड़ी फुड़ी फुलणु ॾे असां अल्लाह उन करे शादिन मुरादिन अहिड़नि पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ग़ज़ल गीत वायूं लिखणु ॾे असांखे ठीकार भली कार मिठू प्यार मोहबत सदाई क़ाइमु रहे इहो वक़्तु टाइम अहिड़ो हलणु ॾे असांखे खीरूं ॾिया ज़िंदगीअ सां प्यार आहे तुंहिंजे करे दिलि खे करार आहे तुंहिंजे करे